अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी वरी अपडेट तव्हां शेयर कंदा हलूं। दोस्तों अचण वारा एपिसोड दुलाब जा बहितरीन थियण वारा आहिनि। कादन वारा हाणे शाहनवाज़ ख़ान जे मथां हमलो कंदा ऐं शाहनवाज़ ख़ान खे इहा ख़बर ई न आहे त कादन वारा बि मूं ते हमलो करे सघनि था। इन जे हिसाब में फ़ाइदो वठंदे जेको आहे मुराद वारा बि पंहिंजे भाउ खे थी सघे थो छॾाइण में मथां कामयाब थी वञनि। शाहनवाज़ ख़ान हिकु कमज़ोर बणिजी चुको आहे छो त उन जो साथ पुलिस बि छॾे चुकी आहे ऐं हाणे जेका बचा आहिनि त वाठा उन सां जेका गॾु आहिनि। होॾां दोस्तों अचण वारा एपिसोड में हाणे टे धुरियूं हमलो करे सघनि थियूं शाहनवाज़ ख़ान ते। राज़न वारा बि तयारु वेठा आहिनि, मुराद वारा बि तयारु वेठा आहिनि हमले करण ते। होॾां जेको आहे अचण वारे एपिसोड में कादन वारा बि तयारु वेठा आहिनि बदिलो वठण जे हिसाब सां। ऐं अचण वारे एपिसोडनि में मंसूर ख़ान बि हाणे ॿाहिरि अची वेंदो। उनजा केस तमामु ख़तमु थी विया, आज़ादु थी वियो उन केसनि मां। हाणे जेको आहे दोस्तों पुलिस बि परे हटी चुकी आहे शाहनवाज़ ख़ान खां ऐं शाहनवाज़ ख़ान जे लाइ हाणे को सुठो मैसेज न आहे बाक़ी बचो। हुन सां बुरी असरु थींदी, बुरी हालति थींदी, बुरो अंजाम थींदो ऐं अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾेखारिया वेंदा ऐं ॾेखारियो वेंदो त ज़ालिम जो अंजाम आख़िर बुरो ई निकिरंदो आहे। आख़िर में असांखे ॾींदा इजाज़त। उदासी टेक यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा ऐं दोस्तनि खे बि हिन चैनल जे बारे में ज़रूरु ॿुधाईंदा।